इंसान मैदान में इंदो जिब्रील के चई तो गुनाह करिए ही कोदो आउ माफियों के खे दींदर ही त इंसान को आउ पैदा करया ही गलतियों कदो गुनाह कदो हणी कन्न में कुहाड़ी एकड़ेगे मथो न जो फाड़े पो वरी कुंड वठी जी मस्जिद जी वही रोदो ढुकू तो दिनो के बाप कर मुका गलती थई चई गुनाह करे मैदान में इंदो त मुखा गलती थिया जे आउ उनके माफ कंदर मुजी गफूरियत जी सिफत जेका छाची थी जाहिर की थींदी जे आउ रजा कया ही बुखायल इंसान जेडी मल मुझे दर में इंदो तेडी मल आउ उनके खाराइंद पो हिन जे वात मंजरा नारा निकरंदा तो ही जदा त बेशक मुजो रब खाराण वारो बाहे मुजा दोस्तो ये सब सिफतू हुयो ये जाहिर तदे थींदियो जडे जेको इंसान मैदान में अचे हाने एडा दिस रब मालिका ठाहे तो पैदा तो करे रब खोड़ सारी शयूं दुनिया में पैदा करे वरी असा के दसैया हाने दिसो मुजू शयूं जेके तवां पैदा तो करया वरी असा के भी नैया ताकत थोड़ी थोड़ी कुछ न कुछ शयूं असी ठाईंदा आयो अबा ये टोपी के ठाया मौलवी अब्दुल्ला जे असा मानन ठाया ही चश्मो के ठायो जे असा मानन ठायो ही लाउड जो माइक के ठाया जे असा मानन ठाया ये कुर्सी रखया उठजड़ी के ठाया जे असा मानन ठाया ही टेबल के ठायो जे असा मानन ठायो ही गिलास के ठायो जे असा मानन ठायो ये मानी के पचाया जे असा मानन पचाया देख भत जी के रखिया जे असा मानन रखिया असा कारीगर आयो शयूं असी ठायूं पिया पर रब जडे ठाइण ते इंदो आ असा जे ठाइण में मुझे रब जे ठाइण में जमीन आसमान जो फर्क आ असी भत तडे रदीदासी चांवर होजन चांवर आईनी कोन दिल्ली खैरपुर में व्या खत्म थी न इमरान खान बोलड़े डेढ़ गोड़े से भत चांवर कोने के बाबा भत रदबो कोन रदबो चांवरन जा मोहताज आहियूं अटो आहे कोन हिकड़ी भी थैली कोने का हाने मानी असी छामा पचाईंदासी शीशो कोने को गिलास छामा ठाईंदासी हे रबड़ जा पुरजाई लोह जो टुकड़ो आहे कोन माइक छामा ठाईंदासी सुट धागा सुयूं आइन कोन टोपी छामा ठाईंदासी सिरूं आइन कोन बिल्डिंग छामा ठाईंदासी जेकॾहिं सीमेंट सिरूं आहिनी कोन छामा ठाईंदासी मिट्टी आहे कोन सिरूं छामा ठाईंदासी माते जा मोहताज आहियूं जडे मातो सामान असांजो हुजे पो असी शयूं ठाहींदासी कारीगर आहियूं पर मुंहिंजो रब जडे ठाहिण ते ईंदो आहे तॾहिं फरमाई एदा अराद शयन आई यकूल लहू कुन फयकून रब जडे ठाहिण ते ईंदो आहे रुगो इरादो कंदो आहे थी त उहा शइ ठही पवंदी कारीगर तो तू पई पर फरमाई तो हवाई जहाज ठायान तो रेलू ठायूं तो वडा जेके जहाज बेड़ा ठायान तो गाड़ियों मोटरूं ठायूं ये सब शयूं तो ठायूं पर कुरान में चैलेंज ॾिनई हिकड़े नंढड़े जीत जे मथा इन्नल लज़ीन तदऊन मिन दूनिल्लाह लन यखलुकु ज़बाब अल्लाह सी फरमायो तू कारीगर वाके आईए पर मुंह मख ठाया वाला ठायो मख ठायो तो केर मख मख तो परे रही पर चई पिणे जे खत में जला मुल्ला वठी आयो हाने उनी का हलवे जो जरो खणी मख भगी भला छडायो तो सही वटास कोन छडाए सकंदा मख एकड़ी एड़ी शया जेजी मार्केट में रुपयो भी कीमत कोने का आऊं तो सुबानी एकड़ो बाचको मखिन जो भरियो गागड़ी में तो व्या द बाबा 1.5 रुपए किलो तमाम सुठियूं मखियूं अची वठो हे खैरपुर जिले जे खजिन वारी मखियूं सजो डी रस चूसीन एड़ियूं सुठियूं मखियूं 1.5 रुपए किलो जे पैसा न ओधर दे भले खणी वने पैसा पोड जाए वठना मानू मुल्ला ये मार्केट जी शय कोने तू आए वाइज करन वरो मखियूं वेठो विकड़ी बियो तो के को धंधो नजर कोन आयो मख मार्केट जी शय कोने पर चैलेंज लगो पिया कुरान करीम जे अंदर नथा ठाए सगो तवा छा हर गिज़ एकड़ी मख तो पर रही पर मख जो पर्व पैदा करे नथा सगो रब असा के कारीगरी ते दिनिया असी पैदा करूदा पर चैलेंज करे छड़े तो मता तो जो दिमाग खराब थी वने तो मु रब जे कारीगरी दा तू मुकाबलो नथो कर रब मालिक असीब मालिक
तव्हां मां अची करे हथ विझे जे मौलवी साहब इहो टोपी मुंहिंजी आहे ऐं चवंदो कसम ख़ुदा जो इहो मुंहिंजी आहे सवेरी मूंखे मथे में पई ऐं टोपी जो मालिक आहियां ही लाउड जो सेठ रखियो आहे जलसे खां पोइ तव्हां मां हिकिड़ो ॾे कुल्हो कि आउं खणियो थो वञा घर ॾाढो सुठो लाउड आहे विड़ी पवंदो डेकोरेशन वारो लाउड मुंहिंजो आहे हीअ गाॾी ॾिसे थो बीठी आहे आउं तो हिनखे चालू करो रवानो थिया तव्हां विड़ी पवंदा इहा मुंहिंजी गाॾी आहे ही बन्नी ॾिसे थो हिन में आउं तोखे केबिन रखण कोन ॾींदुसि इहा बन्नी मुंहिंजी आहे ही गाॾी मुंहिंजी ही बंगलो ॾिसे थो चई इहो मुंहिंजो आहे ही ॾिसे थो जेको कार बीठी आहे इहा मुंहिंजी आहे हीअ टोपी मुंहिंजी आहे ही चश्मो मुंहिंजो आहे ही पुटु मुंहिंजो आहे ही भाउ मुंहिंजो आहे हीअ ज़मीन मुंहिंजी आहे खोड़ सारियूं शयूं आहिनि जिन जा असीं मालिक थिया वेठा आहियूं पर फरमाई त तुंहिंजी मालिकी आरज़ी आहे तूं हमेशह इन शयुनि ते रही नथो सघे पर तूं मूंखे ॿुधाए त हिन 5 फुटे जे जिस्म में तुंहिंजी शइ कहिड़ी आहे मूंखे ॾेखार केड़ी शय आ तुझी जेकरे अखियूं तुझियूं पंहिंजूं हुजन हा माण्हू नाबीन कोन थीन हा हे कन्न असांजा पंहिंजा हुजन हा माण्हू ओड़ा कोन थीन हा ही जेकरे जवानी असांजी पंहिंजी हुजे हा त असीं पोढ़ाई कोन थियूं हा ही जिंदगी असांजी पंहिंजी हुजे हा मौत असांजे मथां कोन अचे हा हे हथ पैर असांजा पंहिंजा हुजन हा असीं लूला लंगड़ा कोन थियूं हा पर फरमाई त कंहिंजी अख ते ठपो हणी नाबीन उनखे बनाए छॾिया मर्ज़ी वारो आया कंहिंजे कन्न जा पर्दा तोड़े उनजी समात के खत्म करे ॿोड़ो बनाए घर विहारिया मर्ज़ी जो मालिक आहियां के ॻाल्हाइण वारे मौलवी जे ज़बान ते ठपो हणी उनखे गूंगो बनाया मर्ज़ी जो मालिक आहियां कंहिंजी जवानी उन